उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री पारां सिंधी समाज की एक शख्सियत के सम्मानित किया वियो है। केर आए हुआ हस्ती आखिर के मौके ते मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी उन्हनि सिंधी शख्सियत के सम्मानित किया है। अॻियां वधण खां पहिरीं एक निमाणी विनती कि ही सिंधी चैनल सिंधी बोली के वाधारे लाइ ठाहियो वियो आहे। हिन में तव्हांजो सहयोग जरूरी है कि हिन चैनल के खुद भी सब्सक्राइब जरूर करजो ऐं ॿियनि खां भी सब्सक्राइब कराइजो। ॿियो हिन जी लिंक शेयर करण सां गॾु ही लाइक कमेंट भी जरूर करजो। तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सोनी सरानी सां गॾु सिंधी भजन सिंधी न्यूज़। सिंधी भजन सिंधी न्यूज़ ते तव्हांजो स्वागत है। पेश आइन सिंधी समाज सां जुड़ल खास खबरूं। भारत रत्न माजी प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी जी जयंती के उपलक्ष्य में लखनऊ में थियल एक कार्यक्रम में श्री वाजपेयी जी सां गॾु रहंदड़ वारा पुराने साथियुनि के मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी जे पारां सम्मानित किया वियो, जंहिंमें एक नालो श्री नानक चंद लखमानी जी जो भी हो, जिन श्री अटल बिहारी वाजपेयी जी सां गॾु घणी समय गुजारियो। सिंधियत लाइ समर्पित शख्सियत राज्य मंत्री जो दर्जो प्राप्त उत्तर प्रदेश सिंधी अकादमी जा उपाध्यक्ष श्री नानक चंद लखमानी जी जनसंघ जे समय खां ही श्री अटल बिहारी वाजपेयी जी सां गॾु पुराने साथियुनि मित्रनि में शुमार आहिनि। पहिरीं थियल चुनावनि जे मौके ते श्री नानक चंद लखमानी जी श्री अटल जी सां गॾु रहंदा हुआ। उन्हनि खे पुराने साथियुनि जे रूप में सम्मान मिलण सां श्री अटल जी सां गॾु रहंदड़ यादूं ताज़ा थी वयूं। स्वागत कीजिए तालियों से। बहुत ही शानदार दृश्य है। और इसके बाद सम्मानित किए जाने वाले उन अटल जी के मित्रों को मैं आमंत्रित कर रहा हूं। सर्वप्रथम श्री नानक चंद लखमानी जी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता हैं, समाज सेवी हैं। मैं आमंत्रित कर रहा हूं लखमानी जी सिंधी एकेडमी के चेयरमैन हैं और राज्य मंत्री का आपको दर्जा मिला हुआ है। लखमानी जी बहुत ही समाज सेवा में तत्पर रहते हैं, बहुत ही त्यागी व्यक्ति हैं। हरिश्चंद्र अग्रवाल जी, श्री विनोद सोनकर जी, श्री राजेंद्र कुमार अग्रवाल जी भी आए। आज के इस कार्यक्रम में उपस्थित सभी सम्मानित जनप्रतिनिधिगण, उपस्थित महानुभाव और लखनऊ के सभी अटल जी से जुड़े हुए भाइयों बहनों, मैं सबसे पहले अटल जी की स्मृतियों को कोटि कोटि नमन करते हुए उनकी पावन जयंती के इस आयोजन के अवसर पर मैं पूर्व संध्या पर आयोजित कार्यक्रम में उन्हें प्रदेश शासन की ओर से विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अटल जी का नाम भारत के सार्वजनिक जीवन में दलीय सीमाओं से ऊपर होकर के हर व्यक्ति बड़े श्रद्धा और सम्मान के साथ लेता है। बिना किसी कलंक के एक निष्कलंक जीवन जिस व्यक्तित्व ने जिया था वह नाम था अटल बिहारी वाजपेयी जी का। माजी प्रधानमंत्री श्री वाजपेयी जी सिंधी समाज सां गॾु घणी स्नेह रखंदा हुआ। हुआ हिंदी भाषा के पंहिंजी मां ऐं सिंधी भाषा के पंहिंजी मासी चईंदा हुआ। सिंधी समाज जा पितामह श्री लाल कृष्ण आडवाणी जी भी पंहिंजो घणे समय श्री अटल बिहारी वाजपेयी जिन सां गॾु गुजारियो आहे। श्री अटल जिन जी नीतियुनि सां सिंधी समाज घणी प्रभावित रहंदो हो। हेड़े में हुननि जी जयंती ते सिंधी समाज जी हिकु शख्सियत के माननीय मुख्यमंत्री श्री योगी जी जे पारां सम्मानित कयो वञणु सिंधी समाज लाइ गौरव जो विषय आहे।
सिंधी समाज श्री अटल बिहारी वाजपेयी जिन जी जयंती ते हुननि जे प्रति आदर सहित श्रद्धा सुमन अर्पित करे तो हुते ई हुननि जे पुराणे साथी जे रूप में सिंधी समाज जी शख्सियत श्री नानकचंद लखमानी जी खे मुख्यमंत्री श्री आदित्यनाथ योगी जिन जे पारां सम्मानित कयो वञण लाइ घणेई ख़ुशी महसूस करे थो। त कीअं लॻी अॼु जी असांजी हीअ ख़बर ऐं तव्हां पंहिंजे शहर जी बि कोई न्यूज़ कोई ख़बर जेका बि सिंधी कार्यक्रम थियनि था तव्हां मूंखे मोकिले था सघो ऐं कोई बि अगरि तव्हां भॼन था ॻायो गीत था ॻायो सिंधी में उहो बि तव्हां मूंखे मोकिले था सघो। मुंहिंजे सिंधी चैनल ते तव्हांजी हर सिंधी ॻाल्हि तुरंत स्वीकार आहे ऐं हुनखे मां प्रदर्शित कंदुसि ऐं पूरे देश ऐं दुनिया में रहण वारा जेतिरा बि सिंधी परिवार आहिनि जेको हिनखे ॾिसनि पिया हिनखे शेयर करणु लाइक करणु कमेंट करण ऐं अगरि असांजे चैनल सां गॾु तव्हां नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब जरूर करनि ताकि कोई बि अहिड़ी वीडियो तव्हांखे लगातार मिलंदी रहे। त ठहियल हुजो असां सां गॾु जुड़ियल रहिजो असां सां गॾु ॾिसंदा रहियो सिंधी भॼन सिंधी न्यूज़ किशोर साण इसरानी सां गॾु।